बाडे में मलीर के शाह टाउन वाले इलाके में शागردياڻي सां इज्तिमाई ज़्यादती वारे वाक़े ख़िलाफ़ पेटे अलिफ तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शागردياڻي बुशरा राजपर सां थियल इज्तिमाई ज़्यादती वारे वाक़े ख़िलाफ़ पेटे अलिफ वारा नियाज़ हुसैन बुगियो, फयाज़ हुसैन राजपर, अब्दुल मालिक कांधड़ो ऐं ॿियनि जी अॻवाणी में टाउन हॉल अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। हुन मौक़े ते ॻाल्हाईंदे उस्ताद अॻवाणनि चयो त मलीर में प्राइमरी उस्ताद ऐं पेटे अलिफ बिन कासिम जे सदर सुलेमान राजपर जे 11 क्लासी शागردياڻي बुशरा राजपर सां थियल ज़्यादती वारे वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था। हुननि चयो त इंतज़ामी नाअहली सबबि सिंध में मासूम नियाणियुनि ऐं औरतुनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं हर रोज़ वधंदियूं पियूं वञनि, पर अफ़सोस इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुननि जो त नियाणी सां इज्तिमाई ॾाढाई थियणु शर्मनाक अमल आहे, जंहिं सॼी क़ौम जो कंधु झुकाए छॾियो आहे। मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।